सिंध सूबे लाइ जेकी जदोजहद कनि पिया त उहे चवनि था त असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। तव्हां मौजूदा सूरत हाल ते छा चवंदा? पण ॻाल्हि इहा त तव्हां नवाज़ शरीफ़ पीपुल्स पार्टी ऐं PTI जी ॻाल्हि कई। इहे सभु मतिलबु को कुर्सी जे लाइ ही भॼन डुकनि रुॻो कुर्सी न नवाज़ शरीफ़ खे न PTI खे न पीपुल्स पार्टी खे क़ौम जो कुझु लाचार कोन्हे। उहे सभु पंहिंजा ऐब लिकाइण ऐं इक़्तिदार जी लालच में भॼ डुकनि पिया। असां ॻाल्हि कंदासीं पंहिंजी धरती जी, पंहिंजे सिंध जी, छो त असांजी क़ौम असांखे पंहिंजे सिंध जो लाचार आहे। जेका मौजूदा सूरत हाल सिंध जी आहे उन मां आऊं त मुतमिन कोन आहियां, कतई कोन आहियां। छो त सिंधी क़ौम, छो त पाकिस्तान जा फ़ैसिला कंदड़ धुरियूं जेके आहिनि उहे इंतिहाई ताक़तवर आहिनि ऐं उनजो तालुक़ु न बलूचिस्तान सां आहे, न सिंध सां आहे, न KPK सां आहे। उनजो तालुक़ु पंजाब सां आहे। ताक़तवर धुरियूं जॾहिं वेठियूं पंजाब में, त पंजाब खे को ख़तरो कोन्हे। बाक़ी रहिया ही 3 सूबा जे KPK में पठान मारिजे पियो या उन्हनि सां जेके हालतूं थियनि पियूं, हेॾे बलोच आहिनि, हेॾे सिंधी आहिनि। रिएक्शन बलूचिस्तान मां बि मिलनि पिया, KPK मां बि मिलनि पिया। वाहिद सिंध आहे जितां रिएक्शन कोन पियो वञे सिंधी क़ौम। इन करे कोन पियो मिले जो सिंध में हुकूमत पीपुल्स पार्टी जी आहे ऐं उहा मर्कज़ में इक़्तिदार जे करे हक़ाइक़ पंहिंजे क़ौम खे कोन थी ॿुधाए। छो त असां जेको हलूं पिया, असां सम्झूं पिया त असां वटि हींअर जीअं ग्वादर चाइना खे ॾिनो वियो आहे, चाइना ग्वादर में नथी रहणु चाहे, खपे थो ग्वादर पोर्ट उनखे, पर सिक्योरिटी रिस्क जे करे जेके असां ॾिसूं पिया, जेको सम्झूं पिया त हू कराची जे मुख़्तलिफ़ एरियनि में उन्हनि खे हिकिड़ो इलाइक़ा ॾिना पिया वञनि जिते चाइना वारा सेटल थींदा, जिते हू पंहिंजा हिकांदा माण्हू, इंजीनियर्स, पंहिंजा मुलाज़िम, सिक्योरिटी सिस्टम सॼो आणींदा, त उनखे वॾो एरियो थो खपे ऐं उते ज़ाहिर आहे इलाइक़े जे माण्हुनि खे परे कयो वेंदो। यानी हालात एॾे ई पिया वञनि त चाइना असांजे सिंध ते क़ाबिज़ थिए पियो ऐं सिंधनि खां कराची फुरण जी साज़िश थिए पई। उनखां सवाइ इंटरनेशनल हाणे पाकिस्तान जंहिं स्टेट जे मुल्क जी स्टेट बैंक ई पाण वटि कोन्हे, जंहिं स्टेट बैंक जी डायरेक्टर इंडिया जी माई हुजे, उन मुल्क जो त हाणे मूंखे यादि आहे मुशर्रफ साहिबु आख़िरी तक़रीर मुशर्रफ जी, त हुन आख़िरी चयो हो त पाकिस्तान का ख़ुदा ही हाफ़िज़। सो जंहिं सूरत हाल में पाकिस्तान जी स्टेट बैंक जी इंडिया जी छोकिरी डायरेक्टर हुजे, जिते हाणे असांजूं वाॻूं चाइना जे हवाले हुजनि ऐं असांजूं वाॻूं उन्हनि सेठनि ॾे हुजनि जिन असांखे कर्ज़ु करे छॾियो आहे 2,40,000 ताईं, जेको सिंधी मुल्क पाकिस्तानी माण्हू कर्ज़ी आहे, उन मुल्क जो सर्वाइव थियणु ख़बर न आहे कीअं थींदो, उहो त जेके वाघ धणी वेही ॿुधाइनि। पर असांजी सिंधी क़ौम जे लाइ जेके हालात पैदा कया पिया वञनि उहे कतई तसली बख़्श कोन्हनि। ताज़ो जेको हाणे ही आदमशुमारी जो प्रोफार्मा सरगर्दा आहे मार्केट में, उन में कुझु जेके खाना ॾिना आहिनि उन्हनि प्रोफार्मा में, उहे तसली बख़्श कोन्हे। उन मां इहो लॻे थो त मथियां चाहिनि था त सिंध में धारियुनि जो रेशो एतिरो वधाए छॾियूं जो सिंधी क़ौम जेका चवे थी त हीअ सिंध कंहिंजी सिंधियुनि जी, त असां आदमशुमारी ज़रिए रजिस्टर्ड माण्हुनि जे ज़रिए साबित करे ॾियूं त हाणे सिंध सिंधियुनि जी कोन्हे। असां सम्झूं था त हिन आदमशुमारी में ही 40% खां मथे धारियो शो कंदा सिंध में ऐं 50% खां थोरो मथे सिंधी, यानी वञी ज़रे घटि 50-50। सो हिन आदमशुमारी में ही नतीजा जेके ॾींदा सिंधी क़ौम खे अक़लियत लाइ बुनियादु रखनि पिया ऐं ईंदड़ जेका 28 ताईं थियणी आहे आदमशुमारी, उन में सिंधी क़ौम कंप्लीटली अक़लियत में अची वेंदी। छो त इंटरनेशनल कुवतूं जे आॾो ई हितां जा हाकिम सरेंडर कयो वेठा आहिनि, गोॾा खोड़े वेठा आहिनि। हितां जेके असां लाइ फने खान आहिनि उहे उन्हनि जे लाइ गोॾनि में पेरनि में वेठा आहिनि। हाणे उहे वॾा जेके इंटरनेशनल कुवतूं आहिनि, हितां जे चङनि मुड़ुसनि खे चयो, हितां जे चङनि मुड़ुसनि खे पंहिंजे मर्ज़ी सां इस्तेमालु पिया कनि ऐं ॿाहिरियुनि कुवतुनि खे ज़मीनूं न सिंध जो समूंड थो खपे, बलूचिस्तान जो समूंड थो खपे, उन्हनि ते कब्ज़ा करण जे लाइ इहे साज़िशूं आहिनि, जेको असां सम्झूं था असांखे क़बूलु कोन्हे। सिंधी क़ौम हिनखे बर्दाश्त बि कोन कंदी, रिएक्शन कंदी। उन्हनि मुक़्तदर धुरनि खे ज़रूरु सोचणु खपे त सिंधी क़ौम ख़ामोश ज़रूरु आहे पर सम्झे सभु थी, ऐं हीअ क़ौम ॾींदी रिएक्शन आहे थोरी देरि सां, पर ॾींदी आहे। त कलोकी MRD जी तहरीक ज़हन में रखो त ज़िया जहिड़े माण्हू जूं गोलनि सिंधनि जा सीना ज़रूरु छलनी कया, पर सिंधी क़ौम मोटी कोन हुई, पंहिंजा मर्ज़ियूं मञायूं। असांजी तारीख़ भरी पई आहे पंहिंजे सिंध जे धरती जे माण्हुनि जे तहफ़ुज़ सां। सो जी अच्छा सर, हीउ ताज़ो ई जेको आहे सो पीपल्स पार्टी सिंध कार्ड खे ॾियो, मुतहिदा वारनि मुहाजिर कार्ड खे ॾियो, ताज़ो ई हिकिड़ो सिंध असेंबली मां बल्दियाती बिल कानून पास थियो। बल्कि जी तव्हां उन कानून खे कीअं था ॾिसो? ऐं जेको हीअंर सिंधी कार्ड ऐं मुहाजिर कार्ड खे ॾियो, छा पीपल्स पार्टी
ॾिसो सिंध सूबे सां केतिरो सिंसियर आहे इन कानून खां? रही ॻाल्हि महाजर कार्ड जी, त हाणे उहे जेके न पंहिंजो गोॾा सटल या गोॾा गठल जेके सियासतदान आहिनि जिन खां हाणे कमु पहुचे कोन थो, उहे इहो कार्ड खेॾण जी कोशिशि पिया कनि। पर तव्हां ॾिठो हूंदो त महाजर उर्दू स्पीकिंग सिंधियुनि ऐं उनखे उर्दू स्पीकिंग सिंधी चवंदुसि, उन्हनि का बि मोट कान ॾिनी। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी जेका तक़रीर तव्हां ॿुधी हूंदी प्रेस कॉन्फ्रेंस, उहा ॾाढी इश्तिहाल ॾींदड़ हुई। ऐं हुन ॿिए ॾींहुं ब्लैक डे हड़ताल ॾिनो, तव्हां ॾिठो त हिकु दुकान बि बंदि कोन कयो। यानी उर्दू स्पीकिंग माण्हुनि जो साबित कयो त असांखे अमन थो खपे, असांखे हिन सिंध ते रहणो आहे, असांखे को जहिड़ो कोन्हे करिणो, असां सिंधी क़ौम सां गॾु आहियूं। सो इहो उनजो कार्ड थो फैल। बाक़ी रही पीपल्स पार्टी जी ॻाल्हि, इहा असांखे जेका हुननि बलदियाती निज़ाम जमात इस्लामी सां, त आउं जमात इस्लाम खे बि उहो जेका लंडन वारी MQ आहे न, हुनजो ॿियो हिसो थो सम्झां। जमात इस्लामी मूंखे मुंहिंजे नज़र में कराची में उहा बि हिकिड़ो नफ़रत जो बिज पोखे पई। उन्हनि जे नारनि मां मूं पाण हिकिड़े हुनजे प्रोग्राम में ॾिठो, कराची को अलॻि सूबा करो, इन शइ जी ज़रूरत कोन्हे। सो इहे हिकिड़ा गेम खेॾे, हिकिड़ो मां सम्झां थो जेको बलदियाती सिस्टम आहे, बलदियाती इलेक्शन थिए पई, पीपल्स पार्टी हुजे, MQM हुजे या जमात इस्लामी हुजे, पंहिंजो वोट बैंक ठाहिण जे चकर में लॻी पई आहे। इमरान ख़ान ताज़ो ई चाइना जे दौरे ते हो, वरी हींअर रूस जे दौरे ते वञे पियो, खोड़ सारा मुआइदा करे आयो। उन्हनि मुआइदनि जे पोयां किथे को पाकिस्तान खे ॾिसो हाणे उहो मुआइदा जेके हुन लिखत में कया, उनजा पना असां वटि कोन्हनि, पर जेके ख़बरूं चारूं ॿुधूं पिया त ख़ैरनि सां गिलगित बल्तिस्तान चाइना खे मक़ादे ते ॾेई मोटिया आहिनि, जेके असां ॿुधूं पिया। हाणे उनजी तस्दीक त वरी इदारा कनि या मीडिया ते अचनि शयूं, पर जेके ॻाल्हियूं रूमर्स हलनि पिया त हू चाइना खे बिंथू सिंथू करे उन्हनि खां कुझु को ॾोकड़ पैसो वठी चवनि था त गिलगित बल्तिस्तान उन्हनि खे ठीके ते जीअं स्टेट बैंक ॾिनी वई आहे, जीअं पाकिस्तान जा रोड रस्ता ॾिना विया आहिनि, जीअं पाकिस्तान जा इदारा खपाया विया आहिनि, अहिड़ी तरह चवनि था त गिलगित बल्तिस्तान बि उनखे ॾेई आया आहिनि। सो आउं नथो सम्झां त एॾो कर्ज़ु जेको मुल्क जेके हुकुमरान स्टील मिल खे बीहारे कोन था सघनि, नंढड़ी 19,000 एकड़ ते मुश्तमिल आहे, नंढड़ी हिकिड़ी स्टील मिल आहे पाकिस्तान जी, उनखे ई तबाह कयो वियो, उनखे हलाए कोन सघिया आहिनि। सो इन्हनि खां पाकिस्तान कीअं हलंदो मूंखे ख़बर कोन्हे। अच्छा, हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि से हरबा इस्तेमालु कया पिया वञनि अपोज़िशन तरफ़ां, चाहे उहे लॉन्ग मार्च हुजे या मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि से हिननि जा इवेंट्स आहिनि, या पर वरी ॿिए तरफ़ जेकॾहिं ॾिठो वञे ताज़ो ई सेनेट में यूसुफ रज़ा गिलानी जहिड़ो साबिक़ वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं हिज़्ब इख़्तिलाफ़ जो जेको आहे सो अॻुवान आहे उते, उहो उन जे बिल में हिमायत तौरु उते शामिल ई नथो थिए, त इहे छा आवाम खे बेवकूफ़ त न पिया ठाहिनि? मुंहिंजे ख़्याल में इन शयुनि मां सम्झी सघिजे थो त अञा के अणॾिठल क़ुवतूं आहिनि, जेके यूसुफ रज़ा गिलानी जहिड़े शरीफ़ माण्हू खे हुन ॾे अचण खां अपोज़िशन लीडर न अचे वोट में, ऐं त यानी लॻे थो त इन्हनि जे ॻीची में जेके सन्हियूं सन्हियूं रसियूं आहिनि, उन्हनि रसियुनि में हथ किन ॿियनि जा, ऐं हे जेके दोस्त संभरनि पिया इमरान खां हुकूमत फुरण जे लाइ भली फुरनि, पर इन्हनि खे ज़रूरु किथे कंहिं न कंहिं कुंड खां को इशारो या खाॿी अखि कंहिं भॻी आहे तॾहिं इमरान वर खयां। अच्छा, पर हिकिड़े पासे नारो पिया हणनि त असां गॾु आहियूं, हिकिड़ा 29 फेबरवरी ते पिया वञनि या 28 फेबरवरी ते पिया वञनि, त ॿिया वरी जेको आहे 23 मार्च ते पिया वञनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तानी सियासत खे पाकिस्तानी क़ौम सम्झी विया त, ऐं हीअ जेके सियासतदान आहिनि जेके वॾा वॾा ट्रिप ॾियनि था, पैसा बि ख़र्चु कनि पिया, क़ौम इन्हनि खे सम्झी विया, ऐं सियासतदान बि सम्झनि था त क़ौम असांखे सुञाणे वई आहे। पोइ मदारी मश्करी कंदा आहिनि न, त के हुन पासे तूं फासा, के हुन पासे तूं फासा, पोइ मुख़्तलिफ़ हिमिड़ी तमाशा जे लॻंदा आहिनि, सर्कस लकी ईरानी सर्कस। सो लकी ईरानी सर्कस लॻनि पिया त माण्हू जे इन्वॉल्व थियनि, पोइ भाड़े किराए ते माण्हू वठी हलंदा, ज़ाहिर आहे माण्हुनि खे एक्टिव त रखिणो आहे न। पोइ मां ईअं थो सम्झां त माण्हुनि खे एंटरटेन पिया कनि त भई हाणे हेॾा था कयूं, हीअं था कयूं, माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ। माण्हुनि जे वोट जी तक़दीर जो फ़ैसिलो पोइ मुंहिंजे ख़्याल में उनजो वोट नथो करे। न सर, कॾहिं थो करे? तव्हां टी दुनिया में था रहो साईं, तव्हांजो मुल्क टी दुनिया जो मुल्क आहे जिते तव्हां फ़ैसिला पंहिंजा नथा करे सघो, तव्हांजे वस में। तव्हां हमीद गुल जी ज़रूरु तव्हां वीडियो ॿुधी हूंदी, जंहिं चयो त मां चीफ ऑफ आर्मी स्टाफ थियुसि त मूं पंहिंजी कोटी बि सिबराए छॾी हुई ऐं मूंखे हलफ़ बि खाइण वारो हुउसि, पर एंड टाइम ते नियापो मिलियो त भाऊ जेका अञा वॾा वेठा आहिनि अमेरिका वारा, उन्हनि जो तूं नथो खपे, फलाणो थो खपे। यानी तव्हांजी जेको एॾा वॾा इदारा आहिनि, एॾा वॾा इदारा आहिनि, उन्हनि जो हेड बि असां नथा चूंडे सघूं, हिन मुल्क वारा नथा चूंडे सघनि, सदर हितां जो वज़ीर आज़म नथो चूंडे सघे, उहो बि हज़ारे किलोमीटर परे खां उहो अमेरिकन था चूंडनि, त पोइ असांजा फ़ैसिला असांजे हथ में किथे आहिनि? ठीकु, महिरबानी।